फकीरन वांगुरु फिरंदो वते अदा दरिया खान जेड़े धूपार मुड़स सां विढ़िया आहियो कुछ त ख्याल कयो। अदी बसरा मां न जीरन में न मुअन में मां कहिड़ो ख्याल रखां। ओ अदा हाशिम खे समझाए छॾे दुश्मन खे कमज़ोर न समझजे ओ माठ करे कोन वेहंदो। अदी बसरा हाशिम ॿार न आहे जो मां हुनखे कन मां वठी विहारे छॾियां। हाशिम जवान मुड़स आहे सिर ॾींदो बाक़ी सुर न ॾींदो। बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके मुंहिंजा फ़कीर उते बि फिरंदा था रहनि पिया। ऐं अदा मुंहिंजे फ़कीरनि जिन्हनि जा कध टोड़े छॾिया बाक़ी हाशिम कहिड़ी शइ आ। चङो अदी बसरा मां हलां थो मूंखे देर पई थिए। हा हा अदा तूं हल। हाय हाय हिन वेचारे पोड़े जूं त मतियूं ई मुंझी वयूं। बस कन हिकड़ा भरनि ॿिया वाह रंगी तुंहिंजा बि रंग आहिनि। पंहिंजे कुदरत खे पाण थो हलाए बाक़ी इंसान जो त वस ई कोन। कर सूबेदार ख़बर सुबह सुबह कीअं अचण थियो आहे? सरदार साहब मुझे हाजिर थियण जो मकसद अवां बखूबी ॼाणो था। दरिया खान जे 6 माण्हुनि जे क़त्ल जो इल्जाम हाशिम ऐं उन जे साथियुनि ते आहे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ एफआईआर पिण दाख़िल थी चुकी आहे। एफआईआर त दरिया खान ऐं उन जे साथियुनि जे ख़िलाफ़ बि दाख़िल थी हुई। ससीअ जे अगवा जी उन जे ख़िलाफ़ तव्हां कहिड़ी कार्रवाई कई? सूबेदार कंधु हेठि छो कयो अथई? कंधु मथे करे मूंसां अखियुनि में अखियूं विझी ॻाल्हाए। ॿुधाए मूंखे कहिड़ो मुंहुं खणी आयो मूं वटि? ॿुधाए। सरदार साहब मथां जो ज़ोर आहे मां मजबूर आहियां। ॻाल्हि ॿुध दम अथई न त पोइ गिरफ़्तार करे ॾेखार हाशिम ऐं ख़ादिम खे। ॻाल्हि ॿुध जेकॾहिं असांजे कंहिं बि माण्हूअ खे तो गिरफ़्तार कयो आहे त तुंहिंजे जिस्म ते जेका इहा वर्दी आहे न इहा वर्दी रहंदई न तुंहिंजे इहे जिस्म ते चमड़ी। सरदार साहब हाणे इन झगड़े जो निबेरो थियणु घुर्जे। ठीकु आहे असां फ़ैसिले लाइ तयार आहियूं। दरिया खान खे वञी राज़ी कर। हा बाक़ी का बि गिरफ़्तारी न थींदी। ना ज़रूरी न आहे त मुख्य जवाबदार गिरफ़्तार थियनि। मिड़ई फॉर्मेलिटी ख़ातिर हिकु ॿ माण्हू खणी मूंखे ॾियो। सरदार साहब मथियनि ऑफिसरनि जे गुस्से खे थधो करण लाइ गिरफ़्तारियूं ज़रूरी आहिनि। सुञाणा थो मां तुंहिंजे मथियनि ऑफिसरनि खे। हलियो वञ। मां तॾहिं ते आयल दुश्मन खे बि बेइज़्ज़तो न आहियां कंदो। तूं मुंहिंजे तॾहिं ते आयो आहीं तॾहिं तोसां रिआयत थो कयां। ख़बरदार जेकॾहिं मुंहिंजे ॻोठ जे कंहिं बि माण्हूअ खे गिरफ़्तार करण जी कोशिश कई त पोइ तूं बि असांजे दुश्मननि जी लिस्ट में हूंदे सूबेदार। ऐं शाह ज़मान जो दुश्मन घणो वक़्तु ज़िंदा रही न आहे सघंदो छो त शाह ज़मान कोल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहे। नाराज़ न थियो सरदार साईं। मां पंहिंजी ड्यूटी करण आयो हुउसि ऐं मूं पंहिंजो फर्ज़ पूरो कयो। बाक़ी फ़ैसिले वारी ॻाल्हि उहा दरिया खान सां मां ज़रूर कंदुसि। मूंखे पंहिंजी जान बि प्यारी आहे ऐं पंहिंजी इज़त बि। इन करे छापा ज़रूर लॻंदा बाक़ी गिरफ़्तारी का बि कान थींदी। सिर्फ़ ॾेखाव खातिर। सियाणो ई सूबेदार सियाणो आहे। तूं तरक्की ज़रूर कंदे। पोइ इजाज़त सरदार साईं। हा तोखे इजाज़त आहे। तव्हां वञी सघो था। साह सदगो कई वॾेरी जॾहिं खां तूं हिते आई आहीं
जे गुलाबी चेहरे ते मूं मुर्क नाहे ॾिठी। हेॾा ऐश हूंदे बि तूं ख़ुशि नाहीं? गुलाबी, तूं माठ करे वञी पंहिंजो कमु कर। ये सवाल जवाब न कर। उहे त कमु कयां पियो। मालिकनि जे चेहरे ते मुर्कूं आणणु, उनखे ख़ुशि करणु मुंहिंजो कमु त आहे। जंहिंजे मन में दर्दनि जा दुकान हुजनि, हर कंहिं दुकान में 100 सूरनि जा वखर हुजनि, हुन मज़लूम जे मुंहं ते मुर्क किथां ईंदी? जी छा चयव रेसियाणी? कुछ भी न। मां भी केॾी चरी आहियां जो तोसां बि ॻाल्हायां। विला, तव्हां शहरी माण्हू, असां ॿारहड़ जा माण्हू, तव्हां जूं ॻाल्हियूं मूंखे सम्झ में नथियूं अचनि। इन करे त तोखे चवां थी न, वञ पंहिंजो कमु कर। सोचियमि तव्हांखे खिलाए नथो सघां त तव्हांजा दर्द ई वंडिया, पर अला मूंखां ॻाल्हि ज़ोर आहे, सम्झ में ई नथो अचे अलाए छा था चओ। गुलाबी, तोखे कहिड़ी ख़बर त शमशाद जो अंदर त खज़ाने में सिलाए, जंहिंजो नक्शो ई गुम थी वियो आहे। उन खज़ाने में दर्दनि ई क्रोधनि खां सवाइ कुछ भी छा? महिरबानी। केरु त आहे दिलदार? हाशिम खे यार ख़बर ॾिनी आहे त पुलिस हेॾे पई अची। सूबेदार में एतिरी ताक़त ई नाहे जो असां ते रेड थो करे। ख़दमत सूबेदार में एतिरी थूम ई नाहे जो हाशिम खे हथ कड़ी हणे। ॻोठ में ईंदो त पंहिंजे पेरनि सां, पर वेंदो खटोले ते। सरदार साहब जी फोन आहे। जी बाबल साईं। हाशिम, तूं ऐं खादम फिलहाल टरी वञो, पुलिस तव्हांजी तलाश में आहे। बाबल साईं, इजाज़त ॾे त सूबेदार जे मथे में धूड़ विझी मोकिलियांसि। न हाशिम, तोखे सूबेदार भली गिरफ़्तार न करे सघे, पर मुंहिंजे साम्हूं त ईंदो न। पोइ बाबल साईं जेको हुकुम करी। फिलहाल तव्हां बनिन तां हलिया वञो, सूबेदार ईंदो, घुमी फिरी हलियो वेंदो। जी बाबल साईं। आदम, पाण खे हितां निकिरणो पवंदो, बाक़ी पुलिस खां वतों लिकंदा, इन लाइ सरदार साहब सां ॻाल्हाइणो पवंदो। भाॼी वियो हाशिम।
आख़िर केतिरो भॼंदो? नेठ त कानून जी जकड़ में ईंदो न, छाकाणि त मुंहिंजो नालो आहे सिखियो पर आहियां ॾाढो ॾुखियो। वियो गाॾी। अकेलो आयो आहीं या ॿाहिर? गाॾीअ में लाश पियल आहिनि। बाबा साईं, जंहिंजी उमिरि जी ख़बर हुजे त उन जा ॾंद कहिड़ा ॾिसबा। सूबेदार त हाशिम खे गिरफ़्तारी कोन करे सघियो हो, तव्हां वरी लाशनि जी ॻाल्हि पिया कयो। ऐस मुजरिम केॾो बि भॼे पर कानून जे पंजे खां न निकिरी सघंदो। अॼु न त सुभाणे हाशिम गिरफ़्तार ज़रूर थींदो। जेकॾहिं हिन महिल ताईं हाशिम गिरफ़्तार नाहे थियो पोइ हिते छा वठण आयो आई? वैसे मरण वारा त ग़रीब ई मिसकीन हुआ, उहे त जेरे ई ॼण मुअल हुआ। अहिड़ा माण्हू त तव्हां जहिड़ा रईस पालींदा ई क़ुर्बानीनि लाइ आहिनि। उन्हनि मिसकीन माण्हुनि जो केस विड़ी तव्हां खे छा मिलंदो? तूं चवण छा थो चाहीं? वैसे हाणे हाशिम खे खणी फाही अची वञे पर तव्हांजी कहिड़ी बाहि थुली थी? मतलब जी ॻाल्हि कर सूबेदार, विचार तूं न ॾे। सूबेदार साहब, लॻे थो त सरदार शाह ज़मां तुंहिंजी मुठ गरम करे छॾी आहे। मतलब जी ॻाल्हि इहा आहे त अव्हां फ़ैसिलो करायो। अव्हां जा 6 खून थिया आहिनि। जेकॾहिं फी खून बि 5 लख रुपया मिलिया पोइ बि 3 लख रुपया थी वेंदा। मौतुनि जे वारसनि खे जेकॾहिं 1-1 लख रुपया मिलियो न त बि सॼी उमिरि पिया दुआऊं कंदा। 24 लख मुफ़्त में मिली वेंदई। बाक़ी सौदो उहो आहे रज़ा जो। जेकॾहिं ॻाल्हि सम्झ में अची वञे त मूंखे फोन करे वठिजा, मां हाणे हलां। सरदार साईं, ये किथां जो इंसाफ आ? केड़ो इंसाफ आ? ज़ालिमन ज़ुल्म मूंसां कयो, मुंहिंजी इज्जत में हथ विधो, मुंहिंजी न्याणीअ खे अगवा कयो, मुंहिंजो कुंदर भाइटियो कोई छॾियो, पोइ बि आज़ाद घुमंदा था वतन। ऐं जंहिंसां ज़ुल्म थियो पुलिस खां उहे लिकंदा था वतऊं। जेकॾहिं जेल वञणो आहे, भाईअ ते चढ़णो आहे त पहिरियां हिन बहादुर खे कुतर करे पोइ जेल वेंदुसि। वञा थो, तुझे अंदर में बाहि जा बुल्ला पे वरन। केतिरा बि कबे जा खून कयो पर आख़िर ॻाल्हि वञी पहुचंदी फैसले ते। सरदार साईं, ज़ालिम खे ज़ुल्म जी सज़ा न मिली त कोई कहिड़ो फ़ैसिलो? खादिम, फैसले में दरिया खान खे अहिड़ी त सज़ा ॾिबी जो सॼी ज़िंदगी यादि रखंदो। सरदार साईं, फैसले में केर तो ॾोही थिए इहा कहिड़ी ख़बर? अमीन फैसलो कंदा। दिल जाए कर। ऐसे मुर्स त फॾो त कप जो गुॾो। असांजे ॻोठ मां हिक ई टाइम ते 6 लाश निकिता आहिनि। पहिरियां प्लान कंदासीं पोइ फैसलो। बाबा साईं, असांजी 7 पीढ़ियुनि जी तारीख़ में कंहिं राज खे एतिरी हिम्मत न आहे जो हू हला करे।
असांजे ॻोठ ते अची हमलो कनि, दरिया ख़ान जी दहशत माण्हुनि जे दिलनि मां मिटिजी वई आहे। बाबा साईं, हिकिड़ो दफ़ो हाशिमारनि खे सिकत ॾियूं, पोइ भली फ़ैसिलो कयो। जेको मां सोचे रहियो आहियां उहो तव्हां सोचे नथा सघो। असांजा 6 खून थिया आहिनि ऐं हाशिम ते 60 लख रुपया ॾंढ पवंदो। उहो ॾंढ हाशिम भरे कोन सघंदो। इन करे पैसनि जे एवज़ में हुन खां ससुईअ जो संग वठंदासीं। बहादुर तोखे ससुई मुफ़्त में मिली वेंदी, मुफ़्त में। बाबा साईं, इहो त मूं सोचियो ई कोन हो। ठाह बि थी वेंदो ऐं फॾनि मां बि जान छुटी वेंदी। बहादुर खान, मुड़ुस त फॾो न त गप जो गुॾो। पलांद छॾे परलू था कयो। ईअं न त सुभाणे कंहिं ॿिए राज जा माण्हू। बस शमो, तोखे मूंखां वधीक अकुल कोन्हे। मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे त फ़ैसिलो वठंदासीं, न त लामारो ई हिकिड़ो ख़तम। ओ माई, केड़ो खंड जो जहाज बुॾी वियो अथई? केड़नि ख़यालनि में गुम आई? सोचां पई सॼे ॻोठ जूं मायूं पंहिंजे मुड़ुसनि सां ख़ुशि वेठियूं आहिनि। रुगो तूं ऐं मां मुड़ुसनि खे ॾिसण जे लाइ दरवाज़नि में दीदूं विझो वेठा आहियूं। ॾींहंनि जा ॾींहं गुज़री था वञनि, मुड़ुसनि जी शिकिल ॾिसण नसीब नथी थिए। बस अदी, जेका क़िस्मत। इन में क़िस्मत जो कहिड़ो ॾोह आहे? सॼो ॾोह इन छोरियुनि जो आहे। त पोइ छा सोचियो अथई? ज़रीना करे त करे छा? अबो पलियो छोकिरियूं परणाईंदो ई कोन, ऐं जेसिताईं इहे ममड़ियूं इन घर में हूंदियूं न, असांखे सुख सां जीअण कोन ॾींदियूं। त पोइ छा कयूं? अहिड़ो को ममड़ मचाइजे जो ये 3 ममड़ियूं उखाड़े पेरे घरां निकिरी वञनि। कहिड़ो ममड़ मचाइजे? इश्क जो ममड़। इश्क जो ममड़? हा नजमा, छोरियुनि जो कंहिंसां पेच अटकी पवे न त पोइ पाणे कंदियूं अलाह तोहर। पर इहो थींदो कीअं? इहो तूं मूं ते छॾे ॾे। असांखे रुगो रस्तो साफ़ करणो आहे, बाक़ी अंबा कंहिंखे कड़ा लॻंदा। लाल लाल लबड़न सा दिल थी घुरा जैसा है प्यार शल उनखे वरा सेब तन घुरी आहे दिल के भी मुंह लिफ्ट न कराई आया। रईस दरिया खान ऐं सूबेदार सुखियो पियो ॻाल्हायां। छा फ़ैसिलो कयो अथव? सूबेदार, थी त असां सां वॾी ज़्यादती आहे। ज़िंदगीअ में असां ते एतिरो वॾो हमलो न थियो आहे जेतिरो हाशिम कयो आहे। जंहिं बि असां सां पिटाई आहे, लामारो ई हिकिड़ो ख़तम। रईस, जेकॾहिं तव्हां पलांद करणु चाहियो था त भली करियो, पर कोई बि त फ़ैसिलो थींदो न। पोइ शायदि इन फ़ैसिले में तोखे फ़ाइदे बजाए नुक़सान पवे। सूबेदार, मां फ़ैसिले जे लाइ तयारु आहियां, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। शर्त? कहिड़ो शर्त रईस दरिया खान? फ़ैसिलो मुंहिंजी ओताक़ ते थींदो। ठीकु आहे, मां सरदार शाहज़मा सां ॻाल्हाए अव्हां खे वर्दी ॾियां। ठीकु आहे।
साहु सदको कयईं सुठो वारेस जो फ़ैसिलो थी वञे। गोलिन बदिरां हिन ॻोठ में शरनायूं हुजनि, दोहल वॼनि, शादियूं थियनि ऐं असांखे बि पंहिंजो फन ॾेखारण जो मौक़ो मिले। शमू तुसा ख़ैर त आहे? अदी तू सच थी चवी। मूंखे हाण ख़बर पई आहे त रेस वटि मुंहिंजी हैसियत नौकर वारी आहे। मां अजायो न कि पंहिंजो माइट पियो सम्झां। तोखे चयऊं न जॾहिं भित सां मुंहुं लॻंदई न तॾहिं वञी ख़बर पवंदई। रेस लालच में अची उन्हनि 6 मिसकीननि जा लाश लोढ़ण थो चाहे। जिन रेसनि जा सिर बचाईंदे पंहिंजा सिर विञाए छॾिया। रेस हाणे उन्हनि जे सिरनि जो सौदो थो करे। वरी छा थियो? रेस हाशिम वारनि सां फ़ैसिलो थो करे सिर्फ़ इन लाइ त उन्हनि 6 खूननि जे एवज़ पंहिंजे पुट बहादुर लाइ ससी जो संग वठी सघे। वॾेरो त तुंहिंजो माइट आहे, तुंहिंजो भेणियो आहे। बस अदी बस, हाणे मां सम्झी वियसि। ॻाल्हि ॿुध, इन लाइ हाणे तोखे मुंहिंजो साथ ॾियणो पवंदो। बस अदी, हाणे तूं ॾिसंदी वञ। जेकॾहिं रेस दरिया ख़ान जो इहो ई रवैयो रहियो न त पोइ हुनखे शमू जी ख़बर पवंदी त मुड़ुस त फॾो गप जो गुॾो। घबराई छो थो? मां जो वेठो आहियां। दुश्मन जी तांगी भगी चङी आहे, असल जुम्मन वारनि खे खोटे छो। ईअं ई थींदो सरदार साईं। अचो सूबेदार साहब, वियो। ये खबर सूबेदार किस्से खे किथे पहुचाई? सरदार साहब, दरिया खान फैसले जे लाइ राज़ी थी वियो आहे, पर उन जो हिकिड़ो शर्त आहे। जेकॾहिं हाशिम जी गिरफ़्तारी उन जो शर्त आहे त पोइ चई छॾ दरिया खान खे जेतिरो हथियार गॾु करणो अथसि त गॾु करे छॾे। जेकॾहिं असां तुंहिंजे ॻोठ ते हमिलो कयो त तुंहिंजे ॻोठ मां सालनि ताईं बारूद जी धप न वेंदी। चई छॾिजांइ दरिया खान खे। न सरदार साहब, उन जो इहो शर्त न आहे। बाक़ी ॿियो कहिड़ो शर्त अथसि? दरिया खान जो शर्त आहे त फ़ैसिलो उन जी औताक ते थी। ठीकु आहे, त पोइ मुंहिंजो बि हिकु शर्त आहे त फ़ैसिलो मां कंदुसि। सरदार शाह ज़मान ही सरदार शाह ज़मान फ़ैसिलो कंदुसि। 2 मीन हुननि जा हूंदा ऐं 2 मीन हाशिम वारनि जी तरफ़ां हूंदा। ये कीअं थींदो सरदार साहब? अव्हां पाण धुर आहियो, फ़ैसिलो का 3 धुर कंदी। ठीकु आहे, मूंखे इहा ॻाल्हि बि तुंहिंजी मंज़ूर आहे। फ़ैसिलो भले 3 धुर करे, छो त मां वधीक खून ख़राबो नथो चाहियां। ठीकु आहे सरदार साहब, मूंखे हाणे इजाज़त। तव्हां भले वञी सघो था। छा? अदी, मां दरिया खान जो खून करणु चाहियां थो। हुन जो इल्ज़ाम हाशिम वारनि ते अची वेंदो ऐं असांजो शमू खून ऐं खथूरी लिखंदो न आहे, पोइ छा बहादुर खान तोखे छॾे ॾींदो? समझ चरिया, दरिया खान जी दौलत असांजी मुठ में ज़रूर ईंदी, गोली सां न, मोहब्बत सां। असां माण्हुनि खे मोहब्बत में मारींदा आहियूं। असांखे त इहो ई सेखारियो वियो आहे। अदी दरिया खान मोहब्बत जी ॿोली सम्झे ई कोन थो। वक़्तु अचण ते मिठी छुरी बि थिबो आहे। ॿुध, अञा इहो वक़्तु नाहे आयो। वक़्त जो इंतज़ार कर शमू। रईस खे इहो एहसास ई न थियण ॾे को तूं हुन खां बाग़ी थी वियो आहीं।